तव्हांजे ज़हननि में हमेशह हिकु एडल्ट फेस ईंदो आहे न, हिकु सर्टन एज ईंदी आहे त अच्छा इहो हार्ट जो इशू आहे त ही उन एज जो ई इशू हूंदो। बट असां वटि काफ़ी सारा अहिड़ा इशूज़ आहिनि जिन ते शायदि असां ॻाल्हाईंदा न आहियूं, शायदि असां ॻाल्हाइणु चाहींदा न आहियूं, शायदि उनजो रेशो घटि आहे, पर अगरि जेतिरो बि रेशो आहे उहो लाइफ थ्रेटनिंग आहे। त अॼोको शो स्पेसिफिकली असां उन्हनि तमामु माण्हुनि जे लाइ कयो आहे जेके इन कंडीशन खां या इन डिज़ीज़ खां मुतासिर थिया आहिनि या अॻियां जेके माण्हू आहिनि जेके अॻियां शयूं प्लान करे आहिनि, बिकॉज़ सुभाणे ख़बर न आहे जंहिं तरीक़े सां तमामु बीमारियूं, तमामु इशूज़, तमामु कंडीशन असांजूं वधी रहियूं आहिनि, ख़ुदा ताला ख़ैर करे, पर इन जो बि वधण जो चांसिस आहे जंहिं तरीक़े जो असांजो लाइफ स्टाइल आहे। त थोरो सो डॉक्टर साहब इहो मां ॼाणणु चाहियां थी त असां वटि केतिरो रेशो वधियल आहे जॾहिं तव्हां ॿारनि में डिज़ीज़ जी ॻाल्हि कयो था, स्पेसिफिकली हार्ट रिलेटेड इशूज़ जी ॻाल्हि कयो था, केतिरो असांजो रेशो वधियल आहे त छा टाइम सां गॾु जीअं ॿियूं बीमारियूं असांखे वधंदे नज़र पियूं अचनि, ईअं हे बि वधी रहियो आहे? अच्छा, हाणे ॿारनि में जेके बीमारियूं आहिनि न उहे ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि। हिकिड़ियूं असां उनखे चवंदा आहियूं त कंजनाइटल, हा, माना पैदाइश जे वक़्तु उनजे अंदरि दिलि में सुराख आहे, वाल बंदि आहिनि या उनजी दिलि जी रफ़्तार घटि आहे। ऐं उहे त बीमारियूं पैदाइशी आहिनि जेके उन सां गॾु जीअं ॿारु ग्रो कंदो आहे त उहो उन सां गॾु हलंदियूं आहिनि ऐं डिफरेंट स्टेजिस ते ट्रीटमेंट थींदो आहे उन्हनि जो। कुझु बीमारियूं जीअं तव्हां ॻाल्हि कई त लाइफ स्टाइल चेंज या जेको ही अॼुकल्ह जेको सीडेंट्री लाइफ, माना हिकिड़ी ॿार जेको आहे एक्सरसाइज़ नथा कनि ऐं जंक फूड ज़्यादा खाइनि था, उन्हनि में जेके अडल्ट वारियूं जीअं पाण ॻाल्हि कयूं था न, जीअं ब्लड प्रेशर आहे या शुगर आहे या दिलि जो अटैक आहे, त उहे बीमारियूं हाणे यंगर एज में, माना 25 इयर्स प्लस एज में उहे बीमारियूं जेके आहिनि हाणे थियनि पयूं। ऐं उन जो रीज़न इहो आहे त तव्हांजी जेके ॿारु आहे उनजी लाइफ स्टाइल जेको आहे उहो अहिड़ो आहे जंहिंमें हो एक्ज़र्शन या एक्सरसाइज़ या आउटडोर गेम्स घटि करे थो, सॼो ॾींहुं मोबाइल ते वेठो आहे, स्कूल खां अचे थो मोबाइल ते वेठो आहे, ऐं जंक फूड उन्हनि में कैलोरीज़ ज़्यादा हूंदियूं आहिनि ऐं सॉफ्ट ड्रिंक ॿार ज़्यादा इस्तेमालु कनि था, जूसिस, त उहो उन जो एक्चुअली उनजी रिसाइक्लिंग तमामु घटि थी थिए ऐं रिज़ल्ट छा थो निकिरे त उनजो वेट गेन थिए थो, ॿार जो वेट गेन थिए थो, हिकिड़ी लेवल ते अची थो वञे, ओबेसिटी में ॿार हलिया था वञनि। त उन्हनि में इहे जेके वॾनि वारी बीमारियूं आहिनि, अटैक जंहिंखे असां चऊं, उहे कॉमन असां ॾिठियूं आहिनि हींअर। मां त इन फील्ड सां मुंहिंजो वास्तो कोन्हे, पर हॉस्पिटल में रहूं था ऐं ॾिसूं था त छा ही 25 सालनि जो माण्हू हिन खे अटैक थी वियो, त जेके कंसर्न डॉक्टर हूंदा चवंदा हा। त उन जो रीज़न बेसिकली इहे शयूं आहिनि। तव्हां ॾिसो न हाणे 20-25 साल में ज़्यादा स्ट्रेस या अहिड़ियूं शयूं कोन हूंदियूं आहिनि, पर तव्हांजो लाइफ स्टाइल उनखे कंट्रीब्यूट करे थो। ऐं ॿियो तव्हांजी जेका फैमिली हिस्ट्री आहे उहा बि उन में काउंट करे थी। तव्हांजी फैमिली में रिस्क फैक्टर आहे, शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे जीन्स ट्रांसमिट थियनि था उन ॿारनि में। अगरि उहो ॿार उनखे लाइफ स्टाइल हिकिड़ो सीडेंट्री आहे ऐं उनजी का एक्सरसाइज़ न आहे त उन में उहे शयूं जल्दी नुमाया थियनि थियूं, उहे चेंजिस उनजी दिलि जे अंदरि, उनजे जेके नसूं आहिनि उनजे दिलि जे अंदरि उहे जल्दी अचनि थियूं, त उन्हनि खे इहे अटैक्स या चांसिस ज़्यादा थी वञनि, ज़्यादा थी था वञनि। सही, इहे फैक्टर्स बेसिकली आहिनि। सही। अच्छा, बाक़ी कंजनाइटल हार्ट डिज़ीज़ जो जेतिरे क़दुरु तालुक़ु आहे त जीअं मां हींअर कराची में प्रैक्टिस कयां पियो NICVD में, त मूं थरपारकर में बि स्टार्ट कई, NICVD सैटेलाइट सेंटर थरपारकर या टंडो मोहम्मद खान या डिफरेंट सेंटर्स। त असां ॾिठो आहे त जेके पैदाइशी बीमारियूं आहिनि ॿारनि में, जीअं सुराख आहे, वाल बंदि आहे, मुख़्तलिफ़ कॉम्प्लेक्स क़िस्म जा मसइला जेके ॿारनि में ॾिठा आहिनि असां, त उहे असांखे रेशो जेको वधीक उन्ही ॿारनि में फैमिलीज़ में नज़र आयो जिते थोरी मेल न्यूट्रिशन, माउनि में खाधे खुराक जी खोट, उनजो लिविंग स्टैंडर्ड, उनजी हाइजीन, इहे शयूं जेके आहिनि उन्हनि में असांखे वधीक नज़र आयूं। अल्दो इन जी का स्टडी पाकिस्तान में लेवल ते कोन थी आहे, असां इन ते हाणे वर्क कयूं पिया, त इहे शयूं असां वधीक ॾिठियूं आहिनि। सही। अच्छा, हुन सां गॾोगॾु डॉक्टर साहिबु हिकु ॿी शइ जेका मां हिते कोट करणु चाहियां थी
त असां वाक़ई जीअं तव्हां चयो त तव्हां अक्सर जॾहिं पहिरियों हिकु टाइम हूंदो हो जॾहिं तव्हां ॾिसंदा हो त जॾहिं तव्हां हार्ट अटैक जी ॻाल्हि कंदा हो त बुज़ुर्गनि में नज़र ईंदो। अॼुकल्ह जेको रेशो आहे उहो यंग जनरेशन में घणो नज़र अची रहियो आहे। न सिर्फ़ु असां ॿारनि जी ॻाल्हि करे रहिया आहियूं पर हिते जेको हिकु बाय बर्थ आहे उहो त हिकु डिफेक्ट असांखे नज़र अचे थो, उनखे असां ट्रीट कयूं था। बट सडन जेके अटैक्स आहिनि उनजो रेशो बि असांजी जेका यंग जनरेशन आहे उन में घणो आहे। अदर देन असांजे उहा जनरेशन जेका हिकु वॾो लाइफ स्पेन पंहिंजो गुज़ारे चुकी आहे उन खां वधीक असांखे यंग जनरेशन में नज़र अचे थो। ऐं उहा हिकु ॿी अलार्मिंग सिचुएशन डॉक्टर साहब तव्हां हुनजे बारे में मज़ीद ॿुधाए सघंदो त उहो माण्हू शायदि फैमिली हिस्ट्री त आहे ई आहे पर उहो माण्हू पंहिंजी हिकु ॾाढी परफेक्ट लाइफ स्टाइल, हिकु हेल्दी लाइफ स्टाइल, हिकु मोबिलिटी सां भरियल लाइफ स्टाइल गुज़ारे थो ऐं अचानक हिकु ॾींहुं अचे थो जेॾी महिल उहो हार्ट स्टॉपेज जो शिकार थिए थो ऐं उहो पंहिंजी ज़िंदगी जेका आहे उहा गवाए वेहे थो। इहो हिकु अगेन फैक्टर आहे जेको असांखे ॾाढो तेज़ी सां नज़र अची रहियो आहे। बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। ऐं हिकिड़ो त हींअर छा आहे जो डायग्नोसिस जो एक्सेस आहे उहो थोरो वधी वियो आहे। जीअं तव्हां सिर्फ़ु NICVD खे वठंदा त उन जा केतिरा चेस्ट पेन यूनिट आहिनि त उहे पेशेंट जेको न अर्ली डायग्नोस थी वञे थो। ऐं ॿियो हिकिड़ो फैक्टर इम्पॉर्टेंट हिन में इहो आहे त जेतिरी यंगर एज में इहो अटैक थिए थो त उन जी जेकॾहिं उन पेशेंट जी PCI या उन जी नस नथी खुले ऐं टाइमली उहो हॉस्पिटल नथो वञे त उन में कॉम्प्लिकेशन जो रेशो तमामु घणो आहे। थोरो सुस्ती करे वेही रहियो माण्हू न वियो टाइम ते। उन जो रीज़न इहो आहे त जीअं माण्हू जी एज एडवांस थींदी वेंदी आहे त दिलि जे अंदरि हिकिड़ियूं माना एक्स्ट्रा नसूं उहे डेवलप थींदियूं आहिनि। शुरू में हिकिड़ियूं नसूं हूंदियूं आहिनि, पोइ एक्स्ट्रा नसूं जो कंटिन्यूअस उहो जेको आहे सो ग्रोथ थींदी रहंदी आहे एज सां त उन में हिकिड़ी वाधू नसूं उहे बि डेवलप थी वेंदियूं आहिनि। यंगर एज में उहे घटि हूंदियूं। उन जे करे जेकॾहिं हिकिड़ी मेन नस ब्लॉक थिए थी त उनखे अल्टरनेट फ्लो किथां उन दिलि जी एरिया खे न मिलंदो आहे। त उन में चांसिस उनखे कॉम्प्लिकेशन्स जा वधीक हूंदा आहिनि। ऐं दिलि जे अटैक में जेको माण्हू सडनली हिकिड़ो कोलेप्स थी ऐं एक्सपायर थी वेंदो आहे त उन में चांसिस दिलि जी रफ़्तार जेका आहे उहा बेतरतीब थी वेंदी आहे या तमामु फास्ट थी वेंदी आहे या स्लो थी वेंदी आहे। त उन में उहो पेशेंट जेको आहे अननोट आइडेंटिफाइड ई उहो एक्सपायर थी वेंदो आहे। रस्ते ते एम्बुलेंस में वेंदे रस्ते ते एक्सपायर थी वेंदो आहे। बिल्कुलु ये इश्यूज़ ऐं डे बाय डे इश्यूज़ वधंदा बि